वाई साहब पिरयालो रिपोर्ट न्याज़ अली सोलंगी। पिरयालो भरसां हलंदड़ भुट्टा उॾा नारे जा खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ नारे जा बिरादरी तरफ़ां इलाइक़े जे मुअज़्ज़िज़नि पारां मेड़ मिंथ क़ाफ़िलो ॻोठ भुट्टा उलरा पहुतो। मेड़ मिंथ क़ाफ़िले जे अॻुवाणनि पारां नारेजनि सां ठाह लाइ मिंथ भुट्टा बिरादरीअ पारां ठाह लाइ राज़पो ॾेखारियो वियो। सलाह मशवरे लाइ 8 ॾींहंनि जी मोहलत। पिरयालो जे कचे वारे इलाइक़े में हलंदड़ भुट्टा उॾा नारे जा खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ नारे जा बिरादरीअ तरफ़ां इलाइक़े जे मुअज़्ज़िज़नि अॻूणे यूसी उलरा चेयरमैन रजब अली उलरो, सरदार ज़ुल्फ़कार अली जेहो, सैयद रशीदुल्लाह शाह अमरोटी, मौलवी सिराज अहमद जमाली, हाजी मुनीर अहमद बलोच, उस्ताद निसार अहमद धारेजो, वॾेरो नज़ीर ख़ान उलरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेड़ मिंथ क़ाफ़िलो भुट्टा उलरा में पहुतो। भुट्टा बिरादरीअ जे चङे मुड़िस सदरदीन भुट्टो जे रहाइश गाह ते पहुची भुट्टा बिरादरीअ जे सदरदीन भुट्टो, वॾेरे भाॻियल भुट्टो, हाजी नबन भुट्टो ऐं ॿियनि खे कलाम पाक जा वास्ता ॾींदे नारे जा बिरादरीअ सां ठाह करे अमुन क़ाइमु कराइण लाइ मिंथ कई, जंहिं ते भुट्टा बिरादरीअ तरफ़ां आयल मेड़ खे मान ॾींदे ठाह लाइ राज़पे जो इज़हार कंदे मेड़ मिंथ क़ाफ़िले जे अॻुवाणनि खां सलाह मशवरे लाइ वक़्तु घुरी वरितो, जंहिं ते मेड़ मिंथ क़ाफ़िले जे अॻुवाणनि खेनि 1 हफ़्ते जी मोहलत ॾींदे चयो त मेड़ मिंथ क़ाफ़िले जा अॻुवाण 8 ॾींहं खां पोइ वरंदी वठण लाइ अव्हां वटि ईंदा, जंहिं बैदि मेड़ मिंथ क़ाफ़िलो वापसि मोटी आयो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा वाई साहब पिरयालो जो पेज लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।